खुदा जी का बार पड़े जुल्म करे जौड़े भला उते धकाया अथनि उते धकाया अथनि जो मां कंहिंखे ॾेखारे बि नथो सघां तो साईं हालत कीअं कई आहे? अरे बिलूड़े न पुछड़े अरे बिसावड़ी हालत थी आहे कीअं कई आहे तुम्हारी हालत? यारे पाड़ा यार आहे न हा कहिड़ो? इहो पंहिंजो यार नालो छा अथसि निभाइगो नालो ई विसरी वियो आहे धूड़ विझी हा जी शादी मां चयोमांसि मूंखे शादी ते न वठी हल जी जी चई न तोखां सवाइ मां शादी न कर हा रायता घोट खे वठी वियासीं उते जी पतासीं हा सभी चयो हिकिड़ो हमरा आयो चई भाई इहो घोट चाचो कहिड़ो आहे मां चयो भाई साम्हूं वेठो अथई हा अब हुनखे वठी हलियो हा वरी जेको ॿियो आहे चई भाई इहो घोट पुफड़ कहिड़ो आहे मां भाई इहो साम्हूं वेठो अथई हा वेठो हलियो हा वरी ॿियो चयो चई भाई इहो घोट मामू कहिड़ो आहे मां भाई इहो साम्हूं वेठो अथई हा हुनखे वठी हलियो ईअं आस्ते आस्ते सॼो छनो ख़ाली थी वियो मां हाणे अकेलो कन करे वेठो आहियां मां मुंहिंजो भाउ इहो कुंवार जो यार कहिड़ो आहे मूंखे ॾिजो त मां कचहरी कयां मां इहा ॻाल्हि कई आहे ॿिनि ॿ ॼणा माण्हू मूंखे जले बीठा सतनि मूंखे कुटियो आहे वरी 99 ते वरी भुली पियो मां चयो बाबा गणिया मां पाण थो जी जी पोइ कुटियो न ईअं भुलिजो छो था हा हाणे सिर्फ़ु मूंखे इहो ॿुधाए इन में मुंहिंजो ॾोह हलो कयो अथनि मां इन में परेशान आहियां त तोखे छॾियो कीअं अथनि